अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स। अॼु असां साइंस फिज़िक्स जे हिकु टॉपिक लाइट यानी रोशनी जे बारे में पढ़ंदासीं। ऐं अॼोकी क्लास में असां इंट्रोडक्शन ऑफ लाइट यानी रोशनी जो तारुफ़, ट्रांसपेरेंट, ट्रांसल्यूसेंट ऐं ओपेक, शफ़ाफ़, नीम शफ़ाफ़ ऐं गैर शफ़ाफ़ जिस्म, रिफ्लेक्शन ऑफ लाइट, रोशनी जी मोट, रिफ्रैक्शन ऑफ लाइट, रोशनी जी मोड़ ऐं डिस्पर्शन ऑफ लाइट यानी रोशनी जे विर्छ जे बारे में पढ़ंदासीं। नेक्स्ट क्लास में असां थ्योरीज ऑफ लाइट ऐं कॉनकेव ऐं कॉन्वेक्स मिरर जे बारे में पढ़ंदासीं। सभिनी खां पहिरीं रोशनी जे बारे में पढ़ंदासीं। त रोशनी यानी लाइट छा आहे? त रोशनी हिकु एनर्जी जो टाइप आहे ऐं इहा असांखे मुख़्तलिफ़ चीज़नि खे ॾिसण में मदद करे थी। जीअं असां हिकु ॿिए खे ॾिसूं था या असां पंहिंजे आसपास जेके कुदरत जा हसीन नज़ारा जेके ॾिसूं था, उहो इन जे बदौलत जो असांजूं अखियूं हिन रोशनी में चीज़नि खे ॾिसनि थियूं। इहा रोशनी जा मुख़्तलिफ़ ज़रिया हूंदा आहिनि। हिकिड़ा नेचुरल रिसोर्सिस हूंदा आहिनि, यानी सिज जेको बिगेस्ट रिसोर्सिस आहे, वॾे में वॾो ज़रियो आहे रोशनी जो। चंड, तारा ऐं जेके विज खवण जेकी थिए थी, या इन खां अलावा फायर बाहि ऐं फायर फ्लाई, हिकु जेको जीत जेको बत्ती ॿारींदो आहे, फायर फ्लाई हुनखे चवंदा आहिनि इंग्लिश में। इहे सभु कुदरती ज़रिया आहिनि। पर जॾहिं सिज नथो हुजे, ॾींहं जो राति जे टाइम ते नथो हुजे, त पोइ असां वरी आर्टिफिशियल रिसोर्सिस इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं आर्टिफिशियल रिसोर्सिस में आहिनि जीअं एनर्जी सेवर, बल्ब, ट्यूबलाइट, टॉर्च, मोबाइल ऐं लैपटॉप जी स्क्रीन ऐं इन खां अलावा कैंडल लाइट वग़ैरह। इहे आर्टिफिशियल रिसोर्सिस आहिनि। ऐं जॾहिं सफिशेंट न हूंदी आहे सिज मतिलबु त सितारनि जी लाइट जे राति जे टाइम ते, या ॾींहं जो वक़्तु जेकॾहिं राति जो अंदरि कमरनि में जेकॾहिं ऊंदाही हुजे, डार्कनेस हुजे, उते बि असां आर्टिफिशियल रिसोर्सिस इस्तेमालु कंदा आहियूं लाइट जे लाइ। ऐं हीअ लाइट जेके हिकु उहे जेके चीज़ूं आहिनि जेके पंहिंजी लाइट रोशनी पाण पैदा कनि था, उनखे ल्यूमिनस चइबो आहे। पर जेके न ल्यूमिनस जेके आहिनि उन्हनि मां रोशनी हासिलु कनि, उन्हनि खे रिफ्लेक्टर चइबो आहे। जीअं सिज जी पंहिंजी रोशनी आहे, पर चंड जेको आहे उहो सिज जी रोशनी रिफ्लेक्ट कंदो आहे। इन खां अलावा तव्हां गाॾियुनि ते बि रिफ्लेक्टर ॾिठा हूंदा। कुझु त गाॾियुनि जूं बतियूं हूंदियूं आहिनि ऐं कुझु ट्रकनि वग़ैरह बसुनि ते परियां खां रिफ्लेक्टर बि लॻल हूंदा आहिनि। जेकॾहिं साम्हूं खां गाॾी अचे पई त उहो रिफ्लेक्ट कंदा ऐं उहे ज़्यादा ब्राइट थी वेंदा ऐं असांखे ख़बर पइजी वेंदी त साम्हूं का गाॾी अचे पई। राति जे वक़्तु इहे कमु ईंदा आहिनि। रोशनी हमेशह सिधी लीक में सफ़र करे थी ऐं रोशनी जी जेकी रफ़्तार आहे उहा आवाज़ जी रफ़्तार खां बि ज़्यादा हूंदी आहे। इन खां अलावा सनलाइट जेकी सिज जी रोशनी आहे उहो ॿूटनि जे फोटोसिंथेसिस में कमु अचे थी, जेको हुनखे खाधो तयारु करण वारो जेको अमल आहे उन जे लाइ। ऐं इन खां अलावा सिज जी जेकी रोशनी आहे उहा सिज खां वठी ज़मीन ताईं पहुचण में उनखे 8 मिंट लॻनि था। 8 मिंटनि जो उनखे वक़्तु दरकार हूंदो आहे। ऐं रोशनी जे अॻियां जेकॾहिं तव्हां ब्लॉकेज को जिस्म अहिड़ो ॾेई छॾींदा जेके ओपेक जिस्म हुनजो ब्लॉक थींदे, त रोशनी उते पंहिंजो शेडो यानी पाछो। ट्रांसल्यूसेंट ऐं ओपेक इहे बॉडीज़ जे बारे में पढ़ंदासीं। त ट्रांसपेरेंट बॉडी मतिलबु त शफ़ाफ़ जिस्म, उहो जिस्म जंहिं मां रोशनी आसानी सां गुज़री वञे, या ईअं खणी चइजे त उन जे पोयां जेकॾहिं को जिस्म आहे, उन जे पोयां जेकॾहिं तव्हां का ईज़ीली का चीज़ ॾिसी सघो त उनखे ट्रांसपेरेंट यानी शफ़ाफ़ चइबो आहे, शफ़ाफ़ जिस्म चइबो आहे। अच्छा, हाणे जेकॾहिं कुझु अहिड़ा बि जिस्म हूंदा आहिनि जिन खे असां ट्रांसल्यूसेंट यानी नीम शफ़ाफ़ चवंदा आहियूं। उहे ईअं जो उन मां रोशनी आसानी सां गुज़री न सघंदी आहे, कुझु गुज़रंदी आहे, कुझु न गुज़री सघंदी आहे। जॾहिं त ओपेक बॉडीज़ यानी गैर शफ़ाफ़ जिस्म उहे हूंदा आहिनि जंहिं मां रोशनी बिल्कुलु बि नज़र न ईंदी आहे, न ई उन जे बैक साइड ते जेका चीज़ हूंदी आहे उहा असांखे ख़बर पवंदी आहे त बैक साइड ते छा आहे। ऐं इन खां पोइ रिफ्लेक्शन ऑफ लाइट जे बारे में ॿुधायां त रिफ्लेक्शन ऑफ लाइट यानी रोशनी जी मोट उनखे चइबो आहे त जेकॾहिं को रोशनी कंहिं स्मूथ बिल्कुलु जिस्म खे लॻी करे बाउंस बैक करे उतां मोट खाए पंहिंजी डायरेक्शन खे चेंज करे त उनखे रोशनी जी मोट चइबो आहे। इन जो मिसाल इहो आहे त मिरर
जीअं शीशो तव्हां ॾिसो था त शीशे में तव्हां पंहिंजे पाण खे मतिलबु आईने में पंहिंजो पाण खे तव्हां ॾिसो था त इहो इन जे लाइ ॾिसो था छाजे करे जो इहो रिफ्लेक्टर आहे, मतिलबु त रोशनी खे रिफ्लेक्ट करे थो। हाणे मिरर लॻो पियो तव्हां साम्हूं बीठा आहियो ऐं या इन खां अलावा जेके उन मिरर जे साम्हूं जेकी चीज़ूं आहिनि उहो उन साॻे मिरर उन आईने में नज़र अचनि थियूं, इहो रिफ्लेक्शन आहे। ऐं इन खां अलावा ॿियो बि अहिड़ा बि जेके असांजे मतिलबु त घरनि में अहिड़ा शीशा वग़ैरह ग्लासिस वग़ैरह लॻल हूंदा आहिनि या टाइल वग़ैरह जंहिंमें जेके असांजो सेवर वग़ैरह ॿरंदा आहिनि या ट्यूबलाइट वग़ैरह ॿरंदी आहे त उतां खां रोशनी रिफ्लेक्ट कंदी आहे, कुझु जज़ब थींदी आहे कुझु रिफ्लेक्ट करे वेंदी आहे। हिकु ॿियो मिसाल तव्हांखे रिफ्लेक्शन ऑफ लाइट जो ॾियां त जीअं तव्हांखे ख़बर आहे त सिज जी रोशनी जॾहिं को काड़े में को सिज जी रोशनी में को शीशो आईनो वग़ैरह सिज खे साम्हूं कंदो त उनजा जेके रेज़ आहिनि सिज जी रोशनी जा जेके रेज़ आहिनि उहे उन आईने में लॻी करे रिफ्लेक्ट कंदा आहिनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे त केरु जेकॾहिं तव्हांजे उहो साम्हूं हाणे तव्हांजे अखियुनि में लॻाए तव्हां भले शेडो प्लेसिस में वेठा हुजो, शेडी प्लेसिस में वेठा हुजो, छांव वारी जॻह में, पर जेकॾहिं को तव्हांजो दोस्त ॿाहिरि काड़े में वञी आईने खे तव्हांजे साम्हूं करे त उनजो जेके रेज़ तव्हांखे अखियुनि में लॻंदा हूंदा त इहो रिफ्लेक्शन ऑफ लाइट आहे, मतिलबु रोशनी जी मोट आहे। रोशनी जी मोट जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि, हिकु रेगुलर रिफ्लेक्शन यानी बाक़ाइदे मोट, ॿियो इरेगुलर रिफ्लेक्शन यानी बेक़ाइदे मोट। बाक़ाइदे ऐं बेक़ाइदे मां मुराद आहे जेकॾहिं को स्मूथ जिस्म बिल्कुलु साफ़ आहे, बिल्कुलु लसो आहे, जेकॾहिं उहो को जिस्म उन तां रोशनी जेको बाउंस बैक थींदी पंहिंजी डायरेक्शन चेंज कंदी, रिफ्लेक्ट कंदी यानी मोट खाईंदी त उहो बिल्कुलु ओतिरो ई उनजो किरणो हूंदो जेको तव्हां मोट खाईंदो। पर को अहिड़ो जिस्म हूंदा आहिनि जेके न हूंदा आहिनि, स्मूथ न हूंदा आहिनि, त उन तां जेके रोशनीअ जा किरणा जेके लॻी करे वापसि ईंदा आहिनि त उहो साइज़ हुनजे बराबरि न ईंदी आहे या उहे सिधा न हूंदा आहिनि। हिकु ॿियो एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾियां, जेकॾहिं तव्हां पाणी जे अॻियां बीठा हुजो, मतिलबु को वाह आहे या को दरिया आहे या को समुंड आहे, उनजे अॻियां तव्हां बीठा हुजो त तव्हां जेकॾहिं पाणी काम आहे बिल्कुलु हिकिड़ी जॻह ते पुरसुकून बीठो आहे त उन में तव्हां पंहिंजो चहिरो ॾिसी सघो था, पर जे उहो बिल्कुलु सिधो हूंदो, इहो आहे रेगुलर रिफ्लेक्शन। पर जेकॾहिं उन पाणी जी कामनेस ख़तमु करण जे लाइ तव्हां जेकॾहिं उन में पत्थर वग़ैरह लॻायो त पाणी जो लहरूं हलणु शुरू थींदियूं ऐं उहो कामनेस हुन मां ख़तमु थींदी त उते तव्हांखे पंहिंजो चहिरो सही नज़र न ईंदो, छाजे करे जो उहो पाणी जेको आहे उहो उन्हनि मां कामनेस निकिरी वई आहे, इन करे जेको तव्हां पंहिंजे पाण खे ॾिसो पिया इहा इरेगुलर रिफ्लेक्शन आहे। ऐं रेगुलर रिफ्लेक्शन में जेको मतिलबु जेकी रिफ्लेक्शन आहे उन में जेको किरणो कंहिं जिस्म सां टकराइजे पियो, जेको अचे पियो उनखे इंसिडेंट रे चवंदा आहिनि, पर जेको उन जिस्म खे लॻी करे टकराइजी करे वरी वापसि अचे पियो उनखे रिफ्लेक्टेड रे चवंदा आहिनि। हिकिड़ो इंसिडेंट रे, ॿियो रिफ्लेक्टेड रे, ऐं जेको उनजो सेंटर हूंदो आहे उनजी सेंटर वारी जॻह खे नॉर्मल चवंदा आहिनि। इहो हो रिफ्लेक्शन ऑफ लाइट जे बारे में मूंखे उमेद आहे त तव्हांखे सम्झ में अची वेंदो। हाणे रिफ्रेक्शन ऑफ लाइट जे बारे में पढ़ंदासीं। रिफ्रेक्शन जो मतिलबु आहे रोशनी जी मोड़। रोशनी खे सफ़र करण जे लाइ, आवाज़ खे सफ़र करण जे लाइ मीडियम यानी ज़रिए ऐं वसीले जी ज़रूरत हूंदी आहे। उहो मीडियम हवा थी सघे थो, उहो मीडियम पाणी थी सघे थो। तव्हांखे ख़बर आहे त रोशनी पाणी मां बि ट्रेवल करे वेंदी आहे ऐं एयर मां ट्रेवल करे वेंदी आहे, हवा मां कंदी आहे। त जॾहिं रोशनी हिकु वसीले खां ॿिए वसीले में दाख़िल थींदी आहे त उहो मोड़ खाईंदी आहे। मिसाल तौर ते जेकॾहिं पाणी जे गिलास में तव्हां पेंसिल विझंदा त पाणी जो जेको पेंसिल जो जेको मथियों हिसो आहे, जेको ॿाहिरि हिसो आहे, उहो हुनजो मीडियम अलॻि आहे ऐं जेको पाणी जे अंदरि जेको हुनजो मीडियम आहे उहो अलॻि थी वियो। त तॾहिं उहो तव्हांखे टेड़ी नज़र ईंदी। त उहो इन जे लाइ आहे त जॾहिं बि रोशनी हिकु मीडियम खां ॿिए मीडियम में दाख़िल थींदी आहे त उहो मोड़ खाईंदी आहे। इन ई सबब जे करे उहा पेंसिल तव्हांखे मुड़ियल नज़र ईंदी, या का पेन वग़ैरह जेके तव्हां विझंदा, स्केल वग़ैरह, उहो तव्हांखे मुड़ियल नज़र ईंदी। इनखे चइबो आहे रिफ्रेक्शन ऑफ लाइट यानी रोशनी जी मोट। हाणे डिस्पर्शन ऑफ लाइट यानी रोशनी जी विर्छ जे बारे में पढ़ंदासीं। त रोशनी जेको असांखे सफ़ेद रंग जी नज़र अचे थी, इहा सफ़ेद रंग जी रोशनी असल में मुख़्तलिफ़ रंगनि जी ठहियलु हूंदी आहे ऐं उहो मुख़्तलिफ़ रंग असांखे तॾहिं नज़र ईंदा आहिनि जेकॾहिं असां
पाणी जेकॾहिं को उन रोशनी खे असां प्रिज़म हिकिड़ो जेको औज़ार आहे उन मां गुज़ारींदासीं त उहो मुख़्तलिफ़ असांखे रंग ॾेखारींदो। हुन प्रिज़म जा पंहिंजा रंग न हूंदा आहिनि, पर इहे असल में रोशनी जा रंग हूंदा आहिनि जेके असांखे अलॻि अलॻि वाइट कलर जी रोशनी खे असांखे अलॻि अलॻि करे उहो ॾेखारे थो। इनखे रोशनी जी विर्छ चइबो आहे। इन खां अलावा तव्हांखे हिकिड़ो ॿियो मिसाल, तव्हां बरसाति पवण खां पोइ रेनबो यानी इंदलट, उर्दू में हुनखे कौसे कज़ा चवंदा आहिनि, इहे तव्हां आसमान में ॾिठी हूंदी। उहो इन जे लाइ थिए थी जॾहिं बरसाति पवे थी त पोइ बरसाति जा जेके ड्रॉपलेट कुझु फुड़ा एनवायरमेंट में माहौल में रहिजी वञनि था ऐं जॾहिं सिज जी रोशनी उतां अचे थी त उन्हनि कतरनि मां गुज़री करे जॾहिं हेठि पइजे थी त उहो जेको रोशनी आहे उहो अलॻि अलॻि रंगनि में विरछिजी वञे थी ऐं उहो असांखे इंडलट यानी रेनबो में नज़र अचे थो। इहो रोशनी जे विर्छ जे करे थिए थो ऐं इनखे रोशनी जी विर्छ चइबो आहे। मूंखे उमेद आहे त तव्हांखे जेको टॉपिक सम्झ में अची वियो हूंदो। इंशाअल्लाह नेक्स्ट क्लास में असां लाइट थ्योरीज़ ऐं कॉनकेव ऐं कॉन्वेक्स मिरर जा इस्तेमालु ऐं उनजो डिफरेंस ॿुधाईंदासीं। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो, दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।